अचो त तव्हांखे सिंधीअ में हिकिड़ी कविता ॿुधाई। सिंधीअ में, सिंधी आई लव यू। कविता जो नालो आहे अॼुकल्ह जा ॿार। त अॼुकल्ह जा ॿार टेंशन में खुसाइनि था पंहिंजा वार। अॼुकल्ह जा ॿार टेंशन में खुसाइनि था पंहिंजा वार। परीक्षा में अलाए छो एॾा नंबर था खणी अचनि। 80%, 95%, 99%। हल त भेड़ा, अलाए छो एॾी टेंशन था पालनि, अलाए छा कंदा। मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां। असां 4 भाउर हुयासीं, ईश्वर जी दया सां। ईश्वर असांजे भाऊअ जो नालो। असां 4 भाउर हुयासीं। असांजा चइनी जा मिलाए जुलाए करे 40-45% ईंदा हुया। पर कॾहिं बि असां टेंशन न कईसीं, कॾहिं बि असां निराश न थियासीं। इहा अलॻि ॻाल्हि आहे कि हमेशह चइनि मां छड़ा 2 पास थियासीं, पर कॾहिं टेंशन न कई न। हिकिड़ो दफ़ो मां तव्हांखे ॿुधायां, 7 में मुंहिंजा अकेले जा 43% आया। ॾाढी ख़ुशीअ जी अद्भुत घड़ी हुई जो मम्मी घर जे ॿाहिरां आरतीअ जी थाली खणी बीठी हुई। आरती फेरियईं, गुल फुल विधई, मिठाई खाराई ऐं मुंहिंजी मार्कशीट मढ़ाए करे पोइ तो दीवाल ते चाढ़ियईं। ॾाढो ख़ुशि थी वई मम्मी, झुमरियूं बि हईं। ॿिए ॾींहं ते निरंकारनि जो सत्संग कराए छॾियईं। ऐं असांजो भाऊ बि घटि भावुक न हुयो। उन बि घर में ऐलान कयो त ॿुधो, हाणे हे मुंहिंजो पुटड़ो जेसि ताईं बि पढ़ंदो तेसि ताईं लाल साईं जे दर ते सचे घीअ जो, गांइ जे सचे घीअ जो ॾीओ ॿरंदो। पर मां तव्हांखे छा ॿुधायां मुंहिंजा दोस्त, उहो ॾीओ अॻिले साल ई विसामी वियुसि। छो? मां 8 में फेल थी वियुसि।